हैदराबाद में अपडेट कंदासीं। सिंध हाई कोर्ट पारां शहीद अला बख्श सुमरो यूनिवर्सिटी के वक्ती वीसी ऐं रजिस्ट्रार ऐं सेक्रेटरी यूनिवर्सिटीज़ खे तौहीन अदालत जा नोटिस जारी कया आहिनि। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर बातें पहुंचायूं पिया। वहां ॿुधाईंदा हलूं त अदालत यूनिवर्सिटी के मुलाज़िम अब्बास अली के ग्रेड 16 मां 7 में रिवर्ट करण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते अमलदारन के 7 मार्च ते तलब कयो आहे। हैदराबाद मां ॿुधायूं पिया, सिंध हाई कोर्ट पारां शहीद अला बख्श सुमरो यूनिवर्सिटी के वक्ती वीसी ऐं रजिस्ट्रार ऐं सेक्रेटरी यूनिवर्सिटीज़ खे तौहीन अदालत जा नोटिस जारी कया विया आहिनि। अपडेट कयो पिया। अदालत यूनिवर्सिटी के मुलाजिम अब्बास अली के ग्रेड 16 मां 7 में रिवर्ट करण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते अमलदारन के 7 मार्च ते तलब करे वरितो आहे। हैदराबाद के सिंध हाई कोर्ट में केस जी ॿुधणी थी आहे। हैदराबाद में टेलीफोन लाइन ते मौजूद है KTN न्यूज़ जो रिपोर्टर इमाम अली भलाई। जी इमाम अली, कहिड़ा तफ़सील आहिनि? सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद सेक्रेटरी यूनिवर्सिटी बोर्ड खाते ऐं शहीद अला बख्श सुमरो यूनिवर्सिटी आर्ट एंड डिज़ाइन जे एक्टिंग वाइस चांसलर ऐं एक्टिंग रजिस्ट्रार के तौहीन अदालत जा नोटिस जारी कंदे 7 अप्रैल ते जवाब तलब करे वरितो आहे। शहीद अला बख्श सुमरो यूनिवर्सिटी इंतजामिया पारां अदालत में जमा कयल रिपोर्ट में दरख़्वास्त गुज़ार आहे अब्बास अली के आड़ जेको आहे रिवर्ट करे 16 मां 7 ग्रेड में उमाणे वियो। जॾहिं त दरख़्वास्त गुज़ार आहे अब्बास अली पंहिंजे वकील महरफत जेको अदालत में तौहीन अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई। उन हवाले सां सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद के जस्टिस मोहम्मद सलीम जैसर ऐं जस्टिस उमर शाल डिविजनल बेंच ॿुधणी कई। उन अदालत के आगाही ॾिनी आहे त अदालत जो वाज़ हुकुम आहे त पटिशनर खे 2 महीननि अंदरि 17 ग्रेड जो हुकुम ॾिनल हुयो। जॾहिं त अदालत 26 नवंबर 2021 ते फोकल पर्सन के हुकुम ॾिनो त आउट ऑफ टर्न प्रमोशन ते डेपोटेशन केडर चेंज एक्टिंग चार्ज रखंदड़ ऐं घटि ग्रेड जे मुलाज़िमनि खे इंतज़ामी उहिदा ॾियण वारे हुकुम ते कॉम्प्लीमेंट जेका अथॉरिटी आहे उहा पंहिंजे जेके सही सां कसमनामो जमा कराईंदी। दरख़्वास्त गुज़ार कयो आहे त मूंखे बिना जवाज़ रिवर्ट कयो वियो आहे। जेके आला उहिदनि ते नौकरी कई विया आहिनि उहे अॼु बि जेके गैर कानूनी उहिदनि ते मौजूदु आहिनि। 30 मां 15 खे रिवर्ट कयो वियो, जंहिंमें असां पटिशनर शामिल आहियूं। अदालत दरख़्वास्त गुज़ार जा दलील ॿुधण बैदि ॿुधणी जेका पटिशन आहे ॿुधणी जो बि करार ॾींदे सेक्रेटरी यूनिवर्सिटी बोर्ड खाते एक्टिंग वाइस चांसलर डॉक्टर भाई खान शर ऐं रजिस्ट्रार एक्टिंग आहे सलमान भुट्टो खे तौहीन अदालत जा नोटिस जारी कंदे 7 अप्रैल ते जवाब तलब करे वरितो आहे। जी ठीकु आहे इमाम अली भलाई, तफ़सील ॿुधाइण लाइ अव्हां जी वॾी महिरबानी। अदालत यूनिवर्सिटी के मुलाजिम अब्बास अली के ग्रेड 16 मां 7 में रिवर्ट करण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते अमलदारन के 7 मार्च ते तलब करे वरितो आहे। बिल्कुल नाज़रीन, अव्हांखे ॿुधायूं पिया, सिंध हाई कोर्ट पारां शहीद अला बख्श सुमरो यूनिवर्सिटी जे वक्ती वीसी ऐं रजिस्ट्रार ऐं सेक्रेटरी यूनिवर्सिटीज़ खे तौहीन अदालत जा नोटिस जारी कया विया आहिनि।